मुझे नालो PC 4134 जमील कलोड़ो है। खैरपुर डिस्ट्रिक्ट खैरपुर में जो पुलिस कांस्टेबल आया। जी तो मुझी ड्यूटी 8 मुहर्रम हराम ते रेलवे स्टेशन में लगल है। ड्यूटी का अग में जनाब SSP साहब खैरपुर मतलब जफर इकबाल साहब जन असांखे जो पुलिस हेडक्वार्टर में घुराए कुछ हिदायतूं जारी कयूं, जंहिंमें साईं जन चयो त तव्हां सब खां पहिरियां तव्हांजी ड्यूटीअ में शामिल आहे त पुलिस अवाम जे जान और माल की हिफ़ाज़त कयूं। इन्हनि हिदायतुनि के मद्देनज़र रखंदे असां पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾेई रहियासीं त ओचितो मां ॾिठो त कमरा रेल तां किरी पियो, जंहिंखे जल्द में उनखे खयो ऐं रेल जे हेठां अचण खां बचायो।